अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त ख़ुशि हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। जीअं त मां यूट्यूब चैनल खोलियो आहे RAM TV जे नाले सां। सिंधी अदाकारनि जे बारे में अपडेट या ईअं सिंधी ड्रामनि या सिंधी फिल्मनि जे बारे में ॿुधाईंदासीं तव्हांखे। अॼु ॻाल्हि कंदासीं पत्थर दुनिया ड्रामे जी वाक़िए जी। तव्हां थंबनेल में त ॾिठो हूंदो। पत्थर दुनिया जी ॻाल्हि कंदा हलूं त जेको सीन कनि पिया राति वारो जेको ॾांद कढींदा चोराईंदा आहिनि मीर ख़ान ऐं हिन जो भाउ जेको हूंदो आहे, नालो अलाए छा अथसि मूंखे यादि न आहे, नबन शायदि नालो हुयसि। हुन जो भाउ हूंदो आहे, ॾांद कढनि पिया उन ॻोठ में। जंहिं महिल हे रिकॉर्डिंग करे विया, वो चोर बि हिननि जी ताड़ में हुया अलाए छा, उन ॻोठ में ई उन राति जंहिं राति सीन कयो हन इहो चोरी वारो, उन राति ई पोइ इहो हे जॾहिं रिकॉर्डिंग करे ख़तमु करे विया, पोइ उन राति ते ई वरी उन ॻोठ में ई सची में ॾांद इहो मेंहिं निकिरी वई। ॿुधव न, मेंहिं निकिरी वई। पोइ अज़ीज़ सांगी ॾे सुबुह सां उहे भाॻिया पता जंहिंजी मेंहिं निकिरी वई। पोइ चयईं त तव्हां मेंहिं चोरी कई आहे। पोइ अज़ीज़ सांगी चयो बाबा असां मेंहिं न आहे चोरी कई, असां पंहिंजी रुॻो रिकॉर्डिंग कई आहे। माना त बि माना उन ते यकीन न पिया कनि। पोइ माना कुझु अहिड़ा सीन बि हूंदा आहिनि त वरी चोर उन्हनि जी ताड़ में अलाए छा वेठा हुया। ॿुधव न, अहिड़े नमूने हर वीडियो तव्हांजे लाइ आणींदासीं। पत्थर दुनिया हिकु ज़बरदस्त ड्रामो हुयो, तव्हां ॾिठो हूंदो। पहिरियों ड्रामो अज़ीज़ सांगी जो हुयो वकोड़ियल वजूद। ॿुधव न, वकोड़ियल वजूद खां पोइ हिन वकोड़ियल वजूद ठाहियो 3 किस्तनि ताईं। 3 किस्तूं ख़तमु करे तकड़ियूं उहो ॾाढो मशहूरु थियो। वॾो उहो ड्रामो वकोड़ियल वजूद वॾो मशहूरु थियो। उन जूं पोइ अज़ीज़ सांगी सोचियो त ही वकोड़ियल वजूद साॻियो सॼो ड्रामो ख़तमु कयां त वरी ॿियो ड्रामो शुरू कयां। पत्थर दुनिया वरी शुरू कयईं। साॻियनि ई अदाकारनि खे पत्थर दुनिया ड्रामे में रखियईं जंहिंमें जेके वकोड़ियल वजूद में हुया। पोइ हिन अज़ीज़ सांगी लिखियो 50 किस्तनि जो पत्थर दुनिया ड्रामो। जीअं हलंदो वियो 50 किस्तनि खां शुरू 50 किस्तनि ताईं कयो हईं त 900 एपिसोड ठाहे वियो। ॿुधव न, एॾो इहो ड्रामो कामयाबु हो पत्थर दुनिया। ॿुधव न, वॾो कामयाबु थियो, बहितरीनु ड्रामो। रुस्तम खान तमामु वॾा नाले वारा अदाकार हुया हिन ड्रामे में। ॿुधव न, हाणे असांखे ॾींदा इजाज़त। मां तव्हांजो पंहिंजो रहीम सोऊ ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो। ऐं हर रोज़ु डेली वॉइस जे हिसाब सां वीडियो हिन ते रखंदासीं चैनल ते। ऐं तव्हां सब्सक्राइब कयो, लाइक कयो। तव्हां दोस्तनि जी वॾे में वॾी महिरबानी।